वल एक जंगली किस्म की बूटी थींदी आहे जंहिंजे पननि ऐं वल जी शिकल गिदरे वांगुरु हूंदी आहे। ही हैडे रंग जी थींदी आहे जेका वारी में थिए थी। इन जे मेवे खे ट्रूह सॾिजे जेको ज़ाइके में इंतहाई कड़ो ज़हर जहिड़ो थींदो आहे। हिन वल खे थर में ट्रूसण चवंदा आहिनि। ही वल पट ते पखिड़िबी आहे। इन जा गुच्छा 10-12 फुट खनि डिघा थींदा आहिनि। ट्रूह जी वल नरम तोड़े सख़्तु ज़मीन ते थींदी आहे। थर वारे पासे तमामु घणी थिए थी। हिन वल जो फर चिटकबरो ऐं साए रंग जो थींदो आहे जेको पचण ते पीलो थी पवंदो आहे। ट्रूह ॾिसण में तमामु सुहिणा पर खाइण में ज़हर जहिड़ा कड़ा हूंदा आहिनि। तंहिं करे चवण इहा आहे त ट्रूह ॾिसण में तमामु सुहिणा पर कड़ा ज़हर जहिड़ा। हिकु ॿी चवणी मुताबिक़ सुहिणा ट्रूह पटनि ते पधरा। हिन खे बकरियूं ऐं उठ मज़े सां खाईंदा आहिनि। तिबी लिहाज़ खां तमामु कमाइती वल आहे। हिन जूं पाड़ूं ऐं ट्रूह सभु पसारकी विखर तौरु कमु ईंदा आहिनि। ख़ासि करे ॻोठनि में ट्रूह जो जुलाब सिहत लाइ अक्सीर चवंदा आहिनि ऐं केतिरनि ई बीमारियुनि में इस्तेमालु बि कंदा आहिनि। भिट जे घोट शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजे हिन सिटनि में फरमायो आहे त मकर सद सरे जी ये तूं तारी ट्रूह पीते जे पासे थे मंझा रगुन रूह काटे चख ककूह लाहे सिर लतीफ़ जे। तूं हिन असली शराब जी कीअं तो ख़वाहिश करीं जेकॾहिं तूं अञा ताईं ट्रूह खां बि परे पियो भॼीं जंहिंजे पीअण सां पिण रगनि मां साह निकिरियो वञे। इन ई करे शाह अब्दुल लतीफ़ थो चवे त तूं पहिरें पंहिंजो सिर वढे ॾे पोइ भली इहो रंगीन शराब चखण जी तमन्ना कर। उमर कोराई मीरपुर माथेलो।